किन्ना पई। हाँ मां तू भले चो। हाँ तो जो चवण सुए तो सुए। हाँ पिना पई। हाँ असांखे मुड़ुसनि पिनायो आहे। मो सॼे ॾींहुं घर में वेठो आहे। अल्लाह मारे सॼे चयो न घर जो सीधो सामान वठ। हाँ बसर जे गंढ तां तंहिंमें माईअ मुंहिंजो जुलूस कढियो आहे। नोट्स सॼो ॾींहुं पई पिने कंहिंजी ख़बर वरितई आहे। हाँ उन ॾींहुं आई आहे। वटे का आहे पंहिंजे दाणनि जी जेका लपत मूंखे ॾे। मूं चयोमांसि पई आहे तूं खणी वञ। वो अंदर गिड़ी आहे रधूणे में तंहिंमें जी चमड़ियूं खई आहे। तंहिंमें धाणा खई टमाटा खई मेथी खई ऐं पर मूं कोन निहारियो। हा अॼु वई आहे बसर जी गंढ लाइ त माईअ जेको मुंहिंजो जुलूस कढियो आहे। अलाह अलाह कंदो त बीबल वॾी भुचड़ी थी मरंदी। हा ऐं आउं हिन मींहनि में ज़लील थियां। ऐं अमी ॻाल्हि तमाशो ॾिसो निकिरा मदर अहिड़ो थी कमु करे न इहे यादि कंदा। हा नहीं था वञो। हा कोन्हे मूंखे ज़रूरत। ऐं सॼे ॻोठ सां हाणे कोन रखंदी। मुंहिंजे घर केरु हिन पासे आयो आहे त आउं खीचड़ा कढंदीसां। हा हा आउं बेइज़ती आणी सुठी। इहे इज़त वारियूं ॻाल्हियूं आहिनि। रन खे 1.5 कलाक थियो आहे। ॻोठ में वई आहे ती बसर जी गंढ वठियो थी अचां। अलाए को यार ठाही आहे मूंखे त सम्झ में ई कोन थो अचे। 1.5 कलाक में रुगो बसर जी गंढ पई ॻोल्हे अञा। आउं त हिन रन मां फसी पियो आहियां। अॻे ई मूंखे वेसर जी बीमारी फसी आऊं पई आहियां। हा धिका खाई तिरकी ऐं मूंसां जेके हाल थिया आहिनि। ऐं बसर जी गंढ लाइ वई आहियां तंहिंमें हूर जेको जुलूस कढियो आहे मुंहिंजो। ऐं पोइ हूर जे घर वञे छो थी तोखे ख़बर आहे त तुंहिंजी बेइज़ती कंदी आहे। पुछाई लाइ थी हूर जे घर वञे। हूर वारे मुड़ुस लदे जे लाइ थी वञे न। लधे लाइ थी वञा। मूंखे लॻो अखियुनि कोन वणे। तोखे अखियुनि कोन वणे पोइ बि वेंदी हूर जे ई घर। पोइ ॿुधाए हाणे बसर आंदे छा कए। बसर कोन ॾिनई। हा बसर कोन ॾिनई जेको रन मूंखे ॻाल्हायो आहे। हाणे मुंहिंजो दर टुकी रुगो हिन पासे आयो न खीचड़ा न कढान संदसि नो अचे। लचे चटे खाए था खणे ऐं मूं कॾहिं कोन चयो त भाटे तुंहिंजो हीअं हरू भरू थो फाटे। आउं त पाण उन्हनि खे दावत ॾेई ईंदो आहियां त अचो असांजे घर खाई पी पोइ वञो। हाणे जुती मुंहिंजी ईंदियूं। हा तूं बि न ईंदो वञ। हा कोन्हे मूंखे ख़बर आहे की लूस लूस सॼो ॾींहुं उन्हनि जे घरनि में करिए। त बसि हाणे छा करियां। मूंखे त नसीब में तो जहिड़ी नांगण लिखियल हुई त पोइ आउं ॿिए पासे मोह कोन हणंदुसि त छा कंदुसि। आउं नांगण कोन आहियां आउं खंड आहियां। मूं मां सम्झो ई कोन्हे। मूं तो मां सम्झो ई कोन्हे। मूं तो मां सभु सम्झियो आहे न। तोसां शादी करे मुंहिंजे माइटनि मूंखां को पलांद वरितो। मूं उन्हनि खे मिनत कई। मूं चयो मूंखे का शादी करायो के हूर सां करायो के सुहिणीअ सां करायो। ही गोर नार मुंहिंजे कंध में विझी छॾऊं। सॼी ज़िंदगी मूं लोड़ियो आहे। अड़े 20 साल थिया आहिनि तोसां मूं शादी कई आहे। अॼु जे ताईं माण्हू जो बचो त ठहियो तो त ॿिली जो बचो बि कोन ॼाओ आहे। मुंहिंजी कहिड़ी उमिरि आहे। मुंहिंजा सूरनि इहे हाल कया। मुंहिंजा जेके हे हाल तो कया आहिनि मूं कया आहिनि। मुंहिंजी उमिरि कोन्हे। न तूं त राति ॼाई। तुंहिंजी कहिड़ी उमिरि आहे। मुंहिंजी इहा उमिरि वाणिया भॻा मूंखे यादि आहिनि। तोखे यादि आहिनि। पोइ आउं त तुंहिंजे बचे जेॾो आहियां। बचे जेॾो हेॾड़ी तॾहिं वाधू ठजेॾो हुई। हेॾड़ी तुंहिंजी सालगिरह हुई। आउं तोखे सालगिरह मां अगवा करे खणी आयुसि। छो जी ख़ुदा बुछड़ो कयो अथई। सॼे ॻोठ में पिनण निकिरंदी हुई। जॾहिं ख़बर पई त मुड़ुसु कमाए थो पोइ अबरो सबरो पंहिंजे घर में चाढ़ियूं न बसर जी गंढ लाइ बि तूं वेंदी ॻोठ में कलाक। तोखे ॾियां सामान वठण। उन ॾींहुं चयो न त हैड वठी अचे। मां उन जॻह ते वठी साई सुहा भॻो वञे। उहो मूंखे थोरो वेसर जो मर्ज़ आहे न। मूंखे ॻाल्हि विसरो वञे त रन चयो छा हो बसि इन करे। न त आउं तुंहिंजूं सभु फरमाइशूं पूरियूं करियां। हाणे हीअं कर वञ वटि 500। 500 मूंखे ॾे बिस्मिल्लाह। मस 500 जो नोट ॾिठो आहे। पिनी मिरीअ खां वठी आई आहियां। पोइ मिरीअ खां छाजे लाइ थी वठे। तूं 500 वठे उहो मूंखां 5000 करे भराईंदी आहे। ॿुधाए हिन मां छा करियां। हिन मां बसर वठ। बसर वठां। 1 किलो बसर वठ। पा दाल वठिजे। पा दाल 1 किलो बसर। ऐं टमाटा महांगा आहिनि। पा वठिजे। पा टमाटा 1 किलो हैड। हैड का 20 जी वठिजे। ॿिया पैसा बचाए के वरी मूंखे ॾियणा आहिनि।
त पोइ भला को चांवर बावर वठां या न या किलो चांवर वठ, किलो चांवर वठां? किलो चांवर वठ, पा दाल वठ हा ऐं मिरियूं वठिजे। हा हाणे आउं सम्झी वियुसि त हिन मंझां किलो दाल पा चांवर वठी अचां। ऐं किलो दाल न मुआ, पा दाल वठी अची किलो चांवरनि जो वठी हा हा सम्झी वियुसि, खायो थी मारीअ। रन तूं पहिरीं ज़ाल आहीं जेका ॻोठ वारनि खां त पर्दो करीं पर मुड़ुस खां पर्दो करीं। अबनि ॾाॾनि खां वठी मुड़ुसनि खां पर्दो करियूं। हा मुड़ुसनि खां पर्दो थियूं करियो, तॾहिं त 20 साल थिया आहिनि, हिकिड़ो बच्चो बि कोन ॼाओ आहे। बसि ठीकु आहे, हुन मां वठी थो अचां किलो दाल पा चांवर। हा तकड़ो अच। माई आऊं ज़ुल्म में केॾां त वञा, सॼो ॾींहुं मूंखे एॾी वेसर आहे, एॾी वेसर आहे, अलाह मारेसि खे। ओ उन ॾींहुं वञणो हो, छते चंड मोकिलियो मेसि त वञ अधीअ खे कपिड़ा ॾेई अचे। सो मां वञी अलाए किथां जंपीर खां निकितो, छा करियां नसीब को फिटल हो। अल्लाह करे सल सभु बुछड़ा थियनि जिन मूंखे ही ॻिचीअ में मोह विधो। हाय अल्लाह, हा चल ख़ैर जो रुॻो वरे। हाणे मूंखे वेसर जी बीमारी, रन 500 त ॾिना, सामान अलाए कहिड़ो चई। 5 किलो दाल, थूम बि चई अलाए बसर बि चई, मूंखे हाणे त ॻाल्हि यादि ई कान थी रहे। हिकिड़ो बिना वेसर जो मर्ज़, ऐं बेज़ार थी पिया। हिकिड़ो त हिन रन मां जलिजी पिया। तोखे हाणे खोलऊं आहे छा? वालेकुम सलाम, ख़ैरू खंदी तूं, ख़ुदा जा बंदा के ॿिए जे मथे में लॻ, मुंहिंजे मथे में न लॻ। मूंखे हींअर ई यादि कोन थो पए त रन मूंखे अलाए कहिड़ो सामान वठण लाइ मोकिलियो। अरे काका हो पलेटान छा ईअं पलो खाई आयो हुई? ना पलेटान टेंशन तोखे कहिड़ो टेंशन? टेंशन त असांखे आहे, अहिड़ी रन असांखे मिली आहे, नसीब में लॻी आहे। रुगो टेंशन ई टेंशन आहे। तोखे कहिड़ो टेंशन? दादी तो कई दादी बाबा मूंखे कहिड़ी ख़बर त का अहिड़ी रन मिलंदी? अरे ख़तरनाक। शादी खां अॻु में त मूं कोन ॾिठो हुअमि, 20 साल थिया आहिनि, अञा ताईं मूं कोन ॾिठो आहे। हिननि में पर्दे करण जो रवाज आहे, मुड़ुस खां पर्दो कंदियूं आहिनि। ख़ैर तूं छॾ, चांवर 5 किलो चई, 1 किलो तुंहिंजा माइट मरी विया छा? छो पे रोए? मैं जो बच्चो उनखे छा थी पिया? दत्त कहिड़ी बीमारी आहे? अरे जुलाब थिया आहिनि त पोइ आउं छा थो करे सघां? आउं त कोई जानवरनि जो डॉक्टर कोन आहियां यार। जेकॾहिं आउं जानवरनि जो डॉक्टर हुजां त पहिरीं त माई खे ठीकु करियां न, उहा बि के जानवर खां घटि थोरी आहे। अच्छा दुआ ॾींदो? उनजी दवा जे लाइ आउं मदद करियां? हा यार, दुआ ज़रूर खटण खपे। मुसीबत मरी वेंदी? रन मरी वेंदी? 1000 रुपया? मूं वटि त आहिनि 500 रुपया यार। 500 रुपया? हाँ अधु दुआ न, मूंखे दुआ पूरी खपे। ख़ैरू खंदी, पैसा 500 पूरा वरता आहिनि, दुआ पूरी खपे मूंखे। दवा वठा जल्दी वञा। हाँ पोइ जल्दी वञ, दवा वठ त दुआ मूंखे पूरी खपे। दुआ पूरी खपे? पूरी खपे। ॿी माई मिलंदी? हा ॿी माई मिलंदी? हा ॿी माई मिले यार, इन मां जान छूटे। तूं भले जा दवा वठ। हाँ तूं त दवा वठ वञी, पर रन मूंखे कहिड़ो कमु चयो? छा वठणो हो मूंखे? वञा तो दुकान ते, हुन खां ओधर ते तो सामान वञी वठां, पोइ जेको बि चई। रबू सामान तो कोन खणी वियो न? ठीकु आहे, हुनखे फ़िलहाल चइजो पैसा ॾेई पोइ खणी वञे सामान। ॿियो माल लॻायो हुते मथे। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? चङा भला जोड़। हा भाउ दुआ लॻी पिया। मारे लाइ सामान मूंखे चई अलाए 5 किलो चांवर हुआ, अलाए किलो चांवर हुआ, ॻाल्हि विसरी। ख़ैरू खंदी मूंखे लॻो मथे में। हा पैसा मूंखां उहो वठे वियो। उधार ते त सामान ॾींदे न? न यार, उधार ते आऊं सामान कोन ॾींदो आहियां। सामान बि त मूंखे विसरी वियो आहे। सामान कहिड़ो तो खपे ॿुधाए? यार ॻाल्हि ॿुध, मूं वारी रन मूंखे अलाए छा चयो, दाल 5 किलो, अधु पा चांवर, अलाए छा घणो चई, मूंखे सामान विसरी वियो आहे यार। हाय इहे त ॻाल्हियूं न। आऊं हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां। हा ज़ाल जी जेका बि ॻाल्हि आहे, उहो अखियूं अखी में विझी पोइ ॿुधणी आहे।
अरे अखियुनि में समझो। अखियूं विझी त मूं हुन जी ॻाल्हि ॿुधी कान तॾहिं विसरी वियमि। तॾहिं इहो सॼो तो धर्म भरम थी वियो ससुड़ो। हा त पोइ वञा थो वञी थो चांसि मूंखे अखियुनि में अखियूं विझी तंहिंखां पोइ ॿुधाए त कहिड़ो सामान तोखे खपे। हा ठीकु आहे महिरबानी माशाला पोइ दर्द ॾींदे न। पर ॾिसंदासीं पोइ हिन ॻाल्हि खे पर पहिरियों ॿुधाए सही पुछी अचु छा खपे। बिस्मिल्लाह नाथी नाथी तोसां मुंहिंजी दिलि लाइ फाथी। नाथी ॿियो त सभु ख़ैरु आहे न? ख़ुशि आहीं न चङी भली? सामान आंदे सामान जी त ॻाल्हि तो करियां न। असल में छा आहे त सामान मूंखे तॾहिं यादि पए जॾहिं तूं मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईं मूंखे प्यार सां सम्झाईं त उहा शइ मुंहिंजे दिमाग़ में हुजे। मूंखे दुकान वारे सभु सम्झायो मूंसां अखियुनि में अखियूं विझी मिली ॻाल्हाए त मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे। बाक़ी जेको तो चयो सामान सो सभु मूंखे विसरी वियो। आई मुआ के आऊं टांटो मारियो वेठी पियो चक्कर काठियो विसायूं वरी ऐं ही अञा तो अखियूं अखी में विझी ॻाल्हायां। हा त अखियूं ज़ाल इहे का मां थोरी आहीं जुतीअ सां ॻाल्हाईंदी। मुआ तोखे आऊं छा ॿुधायां। अरे घोड़ा सामान जे लाइ परेशान। अरे अरे मत मत जूते मत लाई घोड़ा हटा।